सिंधु दरिया ते जबरी कैनाल खिलाफ ॾेई शहर में एहतजाज। सिंधु दरिया ते जबरी कैनालनि जी अदावत खिलाफ ॾेई शहर जे मीडिया सेंटर आॾो एहतजाज कयो वियो, जिते सियासी ऐं समाजी अॻवाननि शिरकत कई। एहतजाज में मुश्तबा खोसो, अरबाब खोसो, साईं रहीम शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे पंजाब ते इल्ज़ाम हयो तो गैर कानूनी तौर सिंधु ते कब्ज़ो जी कोशिश करे रहियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणो त पंजाब साम्राज ज़बरदस्ती कैनाल ठाहे सिंधियुनि खे पाणी खां महरूम करणु चाहे थो, जेको सिंध जी ज़राइत ऐं मैशियत लाइ तबाहकुन साबित थींदो। अॻवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पीपी हुकूमत वफ़ाक़ खां अलॻि थियणु घुर्जे। ॿी सूरत में सिंध जे अवाम रोडनि ते निकिरी ईंदो। एहतजाज में सिंधु ते जबरी कैनाल नामंज़ूर जा नारा लॻाया विया, जॾहिं त अवाम खे बि अपील कई वई आहे। अवाम में सुजागी पैदा कई वई आहे, हू सिंध जे पाणी जे तहफ़ुज़ लाइ मुतहरक थियनि। अॻवाननि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं जबरी कैनालनि जो मनसूबो ख़त्म न कयो वियो त सिंध जी अवाम तरफ़ां वॾे एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्तबा खोसो, प्रेस तर्जमान, ॾेई शहर, सोशल मीडिया सेंटर सिंध।